महांगाई जी चक्की में पीड़जंदड़ अवाम के बिजली जो नओं झटको। नेपरा बिजली ₹3.93 फी यूनिट महांगीकरण की मंजूरी दे छी। नेपरा जो चवण है बिजली के अघन में ताज़ो इजाफो जून महीने के बिलन में लागू थींदो। डॉलर के अघ में एक दफ़ो बीहर इजाफो ₹1.65 महांगो। इंटरबैंक में डॉलर ₹204 की बुलंद तरीन सतह ते अची वियो। स्टॉक मार्केट में भी बाड़ाई जो रुझान। 100 इंडेक्स में 500 का वधिक पॉइंटुन की घटताई। केपीजी बजट पेश। सरकारी मुलाजमन की पघारन में 20 ऐं पेंशन में 15% इजाफे जो ऐलान। तैमूर सलीम झगड़ा जो चवण है त सेहत कार्ड की बजट लाइ 25 अरब रुपया रखिया विया आहिनि। जहिड़े जी बीमारियुनि समेत वधिक 5 बीमारियुनि जो इलाज सेहत कार्ड ज़रिए थींदो। पंजाब काबीना सरकारी मुलाजमन की पघारन में 30% इजाफे की मंजूरी दे छी। पेंशन में भी 15% इजाफो थींदो। हमजा शहबाज शरीफ जो चवण है त बजट में अवाम के हकीकी माना में रिलीफ ॾियण लाइ कदम खया विया आहिनि। नए माली साल की बजट सियासी इंतजामी टीम की सलाह मशवरे से तैयार कई वई है। सुदसमा वारी वफाकी वजीर मरियम औरंगजेब चयो आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ की हिदायत ते सस्ते अटे खां पोइ सस्ते गिह की स्कीम शुरू थी चुकी है। केपीजे यूटिलिटी स्टोरन ते सस्तो अटो फराहम कियो पियो वञे। अटे की फराहमी लाइ वधीक 100 पॉइंट्स कायम कया वेंदा। पीटीआई हुकूमत में कणक स्मगल थियण सबब अटे जो बहरान पैदा थियो। अॻूणे घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त हुकूमत के को हिकु डॉलर बि ॾियण लाइ तैयार नाहे। चीन का इमदाद पाक फौज सबब मिली है। हुकूमत बेसाखियुनि ते बीठल है जेका जल्द किरण वारी है। अवाम की अक्सरियत हुक्मराननि मां छुटकारो चाहे थी। लाहौर और फैसलाबाद की इलेक्शन में अवाम फैसलो कंदो। सिंध में पानी की खोट 20 सालन जो रिकॉर्ड तोड़े छो। बैराजुन में पानी की खोट 61% रिकॉर्ड। गुड्डू बैराज ते 79.4, सखर बैराज ते 46.25% रिकॉर्ड ऐं कोटड़ी बैराज ते 65.6% पानी खोट। सिंध के मुख्तलिफ शहरन में पानी की खोट खिलाफ एहतजाजन जो सिलसिलो जारी। जामशोर में पानी की खोट खिलाफ यूथ अलायंस की रैली ऐं धरणो। बहराम में आबादगारन जो ज़रई पानी की खोट खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। टंडे बागे में भी पानी की खोट खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। गड़ी खेर में पानी की खोट खिलाफ आबादगारन जो मट गिची में बधी एहतजाजी मुज़ाहिरो। बिजली के डिघे ब्रेकडाउन सबब धाबे की भरसा कराची के पानी फराहम कंदड़ 72 इंच कतर पाइपलाइन फाटी पई। हज़ारें पानी गैलन ज़ाया। कराची शहर के मुख्तलिफ इलाइकन के पानी की फराहमी बंद। पानी पंपिंग हाउस कॉलोनी और भरपासे के गोठन में दाखिल थी वियो। नेशनल हाईवे ते भी ट्रैफिक आर्जी तौर मुअतल। लाइन फाटण सबब 3 पंप बंद। वाटर बोर्ड इंतजामिया जो चवण है त पानी की मुकम्मल तौर निकाली खां पोइ मरम्मती कम शुरू कयो वेंदो। टंडे लैयार में अगवा थियल नौजवान की बाज़ियाबी लाइ वारसन जो एहतजाजी मुज़ाहिरो। कीरिया शाख ते धरणो ट्रैफिक मुअतल। गोठाण जो चवण है त शरीफ निदो के अगवा करण खां पोइ क़त्ल कयो वियो। पुलिस मुलविस माण्हुनि की निशानदही बावजूद कार्रवाई करण लाइ तैयार नाहे। हैदराबाद में मुबैना तौर क़त्ल थियल शागिर्द अशफाक शर ठरीबीरवाह में मिटीअ मां हवाले। संदसि जनाज़े नमाज़ में 100 माण्हुनि की शिरकत। डीआईजी हैदराबाद के नोटिस वठण बावजूद शागिर्द के पुरस्रार मौत की जांच में अग भराई न थी सघी। सिंध हाईकोर्ट लाड़काने सर्किट बेंच तरफां मेड़ वाक़े बाबत केस की ॿुधणी 27 जून ताईं मुलतवी। ज़मानत रद्द करण की दरख्वास्त ते सरदार खान चांजो के नोटिस पेश थियण की हिदायत। उमिरबाब जो चवण है त उम्मीद है जल्द भोतार ऐं सरदार जेल हवाले थींदा। संदसि 3 घर भातियुनि के शहीद कयो वियो। इंसाफ़ लाइ डिघी जिदोजहद कई। एक ॼाणी लाइ पंहिंजे वालिद खां सवाइ ज़िंदगी गुज़ारण ॾुखियो हूंदो आहे। सेवण तालके में टिकेटुनि की विरछ ते पीपी में इख्तिलाफ बरकरार। वरे वज़ीर मुराद अली शाह की कोशिशुनि बावजूद कुछ यूनियन काउंसिलुनि ते उम्मीदवारनि जो फैसलो न थी सघियो। यूसी बूबक जाफराबाद ऐं आमरी ते पीपी उम्मीदवार आमू साम्हूं। हैदराबाद में पीपल्स पार्टी जो उम्मीदवारन बाबत फैसलो न थी सघियो। पीपी के ज़िले सदर सगीर कुरैशी निसार खोड़े के उम्मीदवारन बाबत
शिकायतूं करे छॾियूं। संदसि चवणु आहे त तंज़ीमी बोर्ड जो चेयरमैन हुअण बावजूदि खेसि सीटूं ॾियण जो को बि इख़्तियार नाहे। जाम खान शोरो पीपी मुख़ालिफ़नि खे टिकेटूं ॾियारण लाइ सरगर्म आहे। बोर्ड जो चेयरमैन ऐं ज़िले सदर हुअण बावजूदि केरु बि संदसि ॿुधण लाइ तयारु नाहे। मोरो में लेडी हेल्थ वर्कर खे मुड़ुस गोलियूं हणी क़तल करे छॾियो। जाम पाड़े में शमसुल निसा खे गुलाम मुर्तज़ा सियाल पिस्टल जा फायर करे क़तल कयो। जवाबदार गिरफ़्तार। रते देर भरिसां घरू तकरार तां मुड़ुस तां ज़ाल घुटा ॾेई क़तल। सेठार जा वेझो ॻोठ सफ़र ख़ासि किली में बि मुड़ुस तां ज़ाल घुटा ॾेई क़तल। कंडियारे भरिसां 3 नींगर पुरस्तार नमूने गुम। पुलिस जो मदद खां इनकार। ॻोठ साईंदाद रिंदवासी 3 नींगर 2 हफ़्ता गुज़रण बावजूदि न मिली सघिया। वारिस परेशान। वॾा महेसर मां नींगर 3 ॾींहनि खां पुरस्तार नमूने गुम। ॻोल्हा बावजूदि ठाकुर माड़चे जो को पतो न पइजी सघियो। वारसनि अगवा जो शक ज़ाहिर करे छॾियो। NC दाख़िल। ऐं ग़ज़ल जे शहनशाह मेहदी हसन जी ॾहीं वरसी मल्हाई पई वञे। संदसि गीतनि ऐं ग़ज़लनि जी ताज़गी केतिरा ई साल गुज़रण बावजूदि अॼु बि बरक़रार।